हिक हिक जी कीमत भरिया जिंदगी आहे या मश्किरिया। साह हिक हिक जी कीमत भरिया जिंदगी आहे या मश्किरिया। नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त कुछ ॾींहं अॻु खिपरो मां अगवा कयल गुलाब राय लुवाणा जे अगवा इल्ज़ाम में गिरफ़्तार कयल मुबीना कूड़े झड़तू मुक़ाबले ॼाणियल झोल थाणे जी हद में बेदर्दी सां क़त्ल कयल सूमर महर ऐं पेरूमल थाणे जी हद में मुक़ाबले में मारिजी वियल अली हैदर रूंजे जे क़त्ल ख़िलाफ़ हुर जमायत सरवरी जमायत सिविल सोसाइटी STP जे सवें माण्हुनि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सियासी समाजी तंज़ीमनि पारां सिंधड़ी जे मेन चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। सवें माण्हुनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतजाजी पैदल रैली कढी ऐं सांगड़ पुलिस ऐं SSP सांगड़ खिलाफ़ सख्त नारेबाज़ी कई। मेन सांगड़ मीरपुर खास रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। इन मौके ते रैली अॻवानी कंदड़ गुल मोहम्मद उर्स रुस्तम अली फ़कीर जाम जीअण सरवरी जमायत जे गुलाम नबी सरवरी ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरे जी अॻवानी कंदड़ चयो आहे त सांगड़ फुल फ्राई कंदड़ मशहूर पुलिस ऑफिसर अलन अब्बासी ऐं संदसि टीम खे घुराए असांजे नौजवान जंहिंखे अगवा जे इल्ज़ाम में कुछ ॾींहं अॻु गिरफ़्तार करे उन खे झड़तू मुक़ाबलो ॼाणे क़त्ल करे छॾियो। जॾहिं त क़त्ल थी वियल सूमर महर जेको कराची में कमाईंदड़ हो हिन वक़्तु लॉकडाउन सबबि उमरकोट में रहंदड़ हो जिते खेसि गिरफ़्तार करे क़त्ल कयो वियो। हिन चयो त असां वज़ीर आज़म चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं ॿियनि खां मुतालबो करियूं था त अहिड़े नाहक क़त्ल जी अदालती जांच कराए मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे। ॿिए तरफ़ ज़िले काउंसलर मीरपुर खास जे मुखालिफ़ धुर जे अॻवान जावेद जुणे जे पारां सूमर महर जे क़त्ल ख़िलाफ़ ज़िले काउंसलर में अलन अब्बासी ख़िलाफ़ रिथ पेश करण जो ऐलान कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।